अस्सलाम वालेकुम। जैसा कि मैं हूँ अरबाब अली राजपुर और आप देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल हब विलेज। मैं और शहनशाह इस वक्त जो कि लाड़कानो मोहनजोदड़ो जो कि बहुत ही हिस्टोरिकल जगह है, यहाँ आए हुए हैं विज़िट करने। सोचा कि आप लोगों को भी दिखा दें और आप लोग हमारे वीडियो में साथ रहिएगा और इंशाल्लाह आप लोगों को ये तारीखी आसार जो हैं कि विज़िट करवाएंगे और इंशाल्लाह बहुत मज़ा आएगा। इंशाल्लाह ऐसा ऐसा काफ़ी वीडियोज़ हैं जो मैं अपलोड करता रहूँगा, साथ रहिएगा इंशाल्लाह और इन्जॉय कीजिएगा और हमें कमेंट में ज़रूर बताइएगा कि ये वीडियो कैसी लगी। और यहाँ पे जो कि आप जो कि शहनशाह सबाई जो कि कॉमेडी करेंगे और बताएंगे कि यहाँ पे क्या क्या चीज़ें हैं, क्योंकि ये इनके गांव के करीब ही ये मौजूद हैं, तो इनको बहुत कुछ मालूमात है यहाँ की कि ये क्या चीज़ें, ये कौन सी जगह है। तो इसी हिसाब से ये कुछ आप लोगों को बताएंगे। तो इंशाल्लाह साथ रहेंगे और दोनों आप लोगों को विज़िट भी करवाएंगे। और यहाँ पे ये जो चीज़ आप सामने दिख रहे हैं ये शहनशाह भाई बताएंगे कि क्या है। अस्सलाम गाइस, उम्मीद होगी तो आप सब खुश होंगे, खैरियत से होंगे। और मैं आपको ले आया हूँ आज मोहन का दड़ों में, और मोहन का दड़ो आपको बहुत मज़ा देने वाला है। जो जो आप चीज़ें देख रहे हैं, तो इन चीज़ों सारों के बारे में आपको आज बताया जाएगा कि ये यहाँ यहाँ पर क्या चीज़ें थी और इनकी तारीख क्या है और ये चीज़ें बनी हुई इनका क्या है। दरअसल आज मेरे साथ एक मेरा खुसूसी मेहमान यहाँ पर शरीक होने वाला है, जो कि यहाँ पर आई थिंक ना करते भी 32 साल से वो मौजूद है। तो मैं आपको उससे ज़रूर मिलाऊंगा। और ये देखें कि ये सामने जो दिखाई दे रहा है बिल्कुल एंड में, वो समंदर है हमारा सिंधु दरिया, वो बिल्कुल लास्ट में जैसे कि आप देख रहे हैं। और ये मोहन का दड़ो है जैसे कि आप देख रहे हैं। जो ये पीछे जगह है, ये आपका हमारे खुसूसी मेहमान बताएंगे कि क्या क्या चीज़ें हैं। और उम्मीद है कि यह वीडियो आपको बहुत अच्छी लगने वाली है। और बहुत, अगर आपको ये वीडियो अच्छी और लगे। ये भी आप लोगों को बताते चलें कि ये जो मोहनजोदड़ो है ये तारीख का बहुत ही पुराना 5,000 साल पुरानी हिस्टोरिकल प्लेस है और यहाँ के बहुत सारी मालूमात भी है। और यहाँ से कुछ चीज़ें ऐसी मिली थी जो कि कदीमी आसार वालों के, जिनको आज तक किसी ने नहीं पढ़ा और ना ही पढ़ पाए हैं कि क्या लिखा हुआ है। तो ये ऐसी ज़बान है जो कि आज तक कोई पैदा ही नहीं हुआ, या कोई ऐसा इंसान ही नहीं आया कि जो इस ज़बान को पढ़ पाए। और यहाँ पे जो कि अंग्रेज़ और बहुत से बाहर बैरून मुल्क से लोग आते हैं यहाँ पे विज़िट करने के लिए और काफ़ी सारी चीज़ें देखने के लिए आते हैं। और यहाँ पे बहुत सारी उनको मालूमातें मिली हैं कि भाई यहाँ की क्या थी। ये जो शहर है किसी वक़्त में बहुत तारीख़ आसार था। अब इमदाद अली साहब, इमदाद अली साहब, भी तव्हां ॿुधाईंदो हीउ दरअसल छा आहे? मां त हिनखे महल पियो सम्झां। सर हाणे हे मोहन दड़ो 50,000 साल पुराणो आहे। 5000 साल पुराणो। मूंखे हिते 32 साल मां ड्यूटी कई आहे। 32 साल। हा, उमिरि जा नंढी आहे, 2 साल हलिणो 60 साल ताईं। अच्छा। मूंखे हे माना ईअं सम्झो 32 साल करे चुको आहे, हिन महिल अञा 2 साल करिणो आहे। अच्छा। ही हिन जो मथियो हिसो जेको आहे, हिन जो मंदरु आहे जेको 1922 में सर जान मार्शल खोटाई कई आहे। त हितां असांखे मोटो बुत वग़ैरह मिलियो आहिनि, बीजू में रखियल। हे बुद्ध धर्म जा बुत परत आहिनि जेके बुतनि जी पूॼा कंदा। हे मथियो हिसो हिन जो मंदरु आहे सर। हे पकियूं सिरूं पुराणियूं आहिनि। अच्छा। ही कचो जेको आहे चौतर में कुबो ठहियल हो, सॼो कुबो ठहियल। कुबो ठहियल हो। हेॾो बरसाति ते ॻरी वियो, हेॾो थोरो बचो त वरी पुराणे खे विच में जी हिनखे मरामत करे हाणे तारूं ॻोल्हनि त मथे माण्हू न त वञे। ही उन अर्से उएं ठहियल आहे। ही आहे कंडीशन में ईअं ई ठहियल हे आहे। ईअं ठहियल आहे तॾहिं खां, ऐं सिरियूं बि तॾहिं ई ज़माने सिरूं बि उन दौर जूं, पकी सिर सॼी पुराणी आहे। पुराणी आहे। हो कमरा आहिनि। अच्छा। परियों बोर्ड लॻल आहे, मुसाफ़िर जेके परे खां इबादत करे रहंदा हुआ। इबादत करे रहंदा। हिन जा साम्हूं जेके घर ॾिसो था न सर, ही यार साम्हूं हे पर नीचे एरिया आहे। अमीर जा बादशाही महिल इहे आहिनि जेको 1922 में खोटाई थिया। बादशाह जी तस्वीर विथो मिली आहे, हेॾे कई। बादशाह दादी मिली आहे, झांसी जी मिली आहे, ज़ेवरात मिली आहे, सामे खारे पन बर्तन में मिलिया आहिनि। हे डीके एरिया अमीर जा बादशाही महल आहिनि। हिन जा वॾाणा घर आहिनि जेको एसेंबली हॉल आहे, चीफ हाउस आहे, महल आहे, शॉपिंग सेंटर आहे, मेन बाज़ार वॾी आहे जेको 50,000 साल वापार बि डीके एरिया में कंदा। अच्छा हिते। ही अमीर जा बादशाही महल इहे। पर हे जेके पोयों घर ॾिसो था न सर, हे ग़रीब और राज आहे। हिन जो वरी HRO20 करे नालो रखियल आहे, उहो बि अंग्रेज़नि जो खोटाई थियल आहे। HRO20 जेको 1922 में खोटाई थिया, त असांखे हितां मिट्टी जा बर्तन टुटल कुझु साबित मिलिया आहिनि। ॿियो 14 लाश असांखे हितां मिलिया आहिनि। 14 लाश। 14 लाश उन जूं हॾियूं पासे जूं म्यूज़ियम में रखियल आहे ऐं 14 लाशनि जी तस्वीर आहे। ढांचा वग़ैरह अंग्रेज़ जी हुकूमत हुई, उहो इंडिया खां आयो सर। खणी। मथां इहो दरिया जो बंदि आहे सर, सही। सिंधु दरिया जेको सखर खां अचे थो। सही। हाणे दरिया हेॾो आहे, 5000 साल दरिया खे बंदि न हो, दरिया ओलह पासे खां वहंदो, पोइ रुख मटे आयो आहे। अच्छा। सम्झो न सर। हे जेके बि ढेर पिया आहिनि दरिया ते, हे घर आहिनि, हिननि जी खोटाई न आहे थियलु।
साम्हूं एयरपोर्ट आहे इहो बंदि आहे हुन कुंड ते ही जेके बि एरिया जी दरा अचे वरी हेॾो हे रोड आहे रोड खां फिरी वरी अची वॾी गेट ते जा टिकट वठी आयो असांजी मोहन दल जे एरिया जी 555 एकड़ आहे खोटाई जेकी आहे 100 में 10% थियल आहे 90% ढेर पिया आहिनि पकियूं सिरूं भिटियूं पुराणियूं आहिनि कचा ॿार हाणे हंधनि में मींहुं बरसाति जो पाणी सर अंदरि न वञे अच्छा अॻु में हूंदो सर असांजो 10 जे नोट ते सही हे हाणे आहे असांजो मोहन जो दड़ो 20 जे नोट ते सर अच्छा हे ॾिसो सर सही 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 ही मोहन हे जो दड़ो हाणे बिल्कुलु 20 जे नोट ते आहे हे असांजो मोहन दड़े जी आहे सही बिल्कुलु हाणे हे जेको असांजो इन जे करे माना निशानी आहे अॻु में 20 जे नोट ते 10 जे पुराणे ते हो हाणे 20 जे नोट ते आहे त उन जे करे कमज़ोर जो थी वियो आहे त हाणे मथे मना कयूं था त को बि न सही सही अचो आज ही आगे दिखाते हैं ये आगे भी कुछ बना हुआ है तो वो भी देख रहे हैं कि वो क्या बना हुआ है और ये यहाँ के रहने वाले हैं बहुत पुराने और ये बता रहे हैं बहुत इस तरीके से बता रहे हैं हर चीज़ वादे तरीके से हमें तो नहीं पता यहाँ पर क्या है क्या नहीं है और तो आए गाइस देखते हैं कि ये भाई हमें क्या क्या बताते हैं क्योंकि ये सिंधी स्पीच है तो आप सब इंजॉय कीजिएगा और ये देखें कि कौन कौन सी जगह बता रहे हैं आप हमारे साथ रहें हिन ॻोठ जी बि कला हितां जेको सामान मिलियो आहे असांखे पथर जा गोला पथर जा औज़ार वॾा हिकिड़ा पथर आहिनि जंहिंजे विच में सोरा कुरेटे में वर्जस बि कंदा अच्छा हर चीज़ का नाम नहीं हा फौजी कंदा अच्छा फौजी वर्जस, कंदा, हा सही। उहो हितां सामान मिलियो आहे बाक़ी दरिया जेको 5000 साल ओलह पासे खां त हिन पासे जो हिन जो दरिया हो बंदरगाह बि हूंदो हो जेको ॿेड़े जो सामान लाहे वरी वापार में डीके या बि कंदा कबीर जा भाषण वारा बाक़ी 20 जे नोट जी तस्वीरें कढणी आहे उहा वरी हितो कढणी आहे त हितो पूरो ॻोल्हाईंदी आहे तस्वीर भी हमारी बनाएंगे ये भाई और जैसे 20 रुपए का नोट है जिस तरीके से तस्वीर खींची हुई है ना उसी तरीके से ये हमारी तस्वीर बनाएंगे तो वो आपके साथ शेयर भी करेंगे जो वरी हेठियों हिसो जेको आहे न उहो वरी 5000 साल पुराणो जेको खाली जा हथ उन्हनि दिखाई अल्फा अच्छा ये दरअसल बता रहे हैं कि यहाँ पर जो बराबर में ये नीचे वाला हिस्सा है इसका आपको व्यू करवाते हैं आपको वरी फोटो visit। हितो न तो वो वहाँ पर कॉलेज वगैरह यूनिवर्सिटी जो होती थी इस जमाने में मतलब ये बताया जा रहा है कि आज से 5000 साल पहले भी यूनिवर्सिटी थी कॉलेज थे तो आए आपको विजिट कराते हैं भाई बता रहे हैं जिस तरीके से वाक्य नहीं थे तो कुछ मिलाओ हाणे हे जेको हेठियों हिसो आहे न हे 5000 साल पुराणो आहे जो है ना परते माना बोर्ड से लिखा आंगुर खान थोड़ी है ये सामू जो बोर्ड लॻल आहे न ही हिन जो कॉलेज आहे जेको 1922 में सर जान मासूल कोटाई कई आहे हितो स्टेम ठप्पा मोजो सिक्का ड्रामे जी जेकी पट्टी मिली अल्फा सन वाली सर अल्फा अचे लिखाई वो भी नथो पढ़ी सघे अल्फा सन जे अच्छा ही हिन जे हेड ऑफिस आहे हे वरी क्लास हिन कुंड ताईं हे साम्हूं जेको वॾो बोर्ड लॻल आहे अछा चिन्ह लॻल आहिनि हे हिन जो गिरियल बात स्विमिंग तालाब आहे जिते भाषा आज़ादी सहेल सां रहिजंदी तालाब जो किनो पाणी हेठों कढंदा जेको दरिया में वञी पाणी पवंदो 5000 साल दरिया ओलह पासे खां हो सही सही मथों कमरा वरी कणिक जा गोदाम आहिनि जेकी पुराणी कणिक मिली आहे सर उहा म्यूज़ियम में रखियल आहे शीशे में बंदि पियो मिटीअ जी कणिक मिलियल आहे मिलियल सही गोदाम में मिली आहे सही वरी साम्हूं जेको जंगलो लॻल आहे न सर जी नंढो बोर्ड लॻल आहे हाँ हाँ ही बिल्कुल बेदे जी शिकिल में खूह आहे सही ओवल शेप सही खूह जे भरिसां हिकिड़ो जेको आहे उते 30 मिंट पाणी आहे भर रखंदा रस्ते वारा मुसाफ़िर पाणी पीअंदा सही पोइ नंढिड़ो बोर्ड परते झिकीअ में लॻल अथव जी 5-6 बाथरूम ठहियल आहिनि जेको विंहिंजी सिंहिंजी ग़रीब आम मंदर ते ईंदो हो सर हिन जो साम्हूं जेको ढेर ॾिसो था न जी हे 5000 साल पुराणो आहे हिन जी बि खोटाई न आहे सर न वरी हेॾो जेको ढेर पियो आहे उनजी खोटाई थियल आहे सर हेठि मथे दीवारियूं पुराणियूं आहिनि कचा ॿार हाणे अधु मींहं बरसाति जो पाणी अंदरि न वञे ही कमरा आहिनि चो तरफ़ मुसाफ़िरनि जा हुजरा जेके परे खां इबादत कंदा पोइ हिननि कमरनि उल्टे में रहंदा असां अच्छा वॾी तव्हांजी महिरबानी तव्हां वॾी हिकु असांखे नॉलेज ॾिनी आहे मूंखे ख़ुशी थी तव्हां जहिड़ी शख़्सियत सां मिलियासीं हिते ठीकु आहे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हां थोरो हेॾां अचो थोरी उस पीए तव्हांजो चहिरो अचे पूरी दुनिया तव्हांखे ॾिसंदी त असांखे ख़ुशी थींदी असां हिते पंहिंजो सर सुबुह जो 8:30 बजे ईंदा आहियूं अच्छा राति शाम जो 6:30 बजे पौणे 7 बजे ते सावण ॾींहुं वॾो आहे सही सही बाक़ी म्यूज़ियम 4 बजे बंदि थी वेंदी आहे बाक़ी हिते 6:30 बजे ताईं असां रहंदा आहियूं पंहिंजी ईमानदारी सां ड्यूटी बि कयूं हिनजी सफ़ाई बि कयूं हिनजो संभाल बि तव्हांखे हिकिड़ी मां तव्हांखां सवाल बि पुछां इहो त तव्हां इहे जेकी सफ़ाइयूं कंदा आहियो या हिननि माण्हू जेके बि अचनि था ॿाहिरि पब्लिक अचे पई तव्हां उनखे गाइड पिया कयो तव्हां हिन ॻाल्हि में राज़ी ख़ुशि आहियो और ये थे यहाँ के अंकल जो कि खिदमत गुजार हैं काफ़ी लोगों के साथ मेल जोल भी होती है इनकी और काफ़ी चीज़ें जो कि खुद भी जानते हैं बहुत अच्छे तरीके से तो इन्होंने काफ़ी चीज़ें हमें बताई कि यहाँ की नॉलेज के बारे में और जो हुकूमत तव्हांखे पैसा वैसा दी दिया हुकूमत दी दिया गवर्नमेंट जी असां मुलाज़िम आहियूं मुलाज़िम बाक़ी तॾहिं चवनि 32 साल बाद 32 साल ड्यूटी थी है सही सही सही
बाक़ी हाणे तव्हां हेठि लही वेंदो हेॾे त हितां त ही जेके शयूं ठतल आहिनि ही हितां हाणे हिननि पाण थोरी मरम्मत कई आहे या? हर शइ हिन जी मरामत जेकी आहे गवर्नमेंट कराई आहे। हे कचा वारा बि हाणे लॻे हे पुराणी भिटियूं आहिनि सही सही। उन दौर में हेठि मथे ॿुधो न सर। तो भाई ये थे हमारे यहाँ के नाम क्या बताया आपने? हेलो बाबा इमदाद भाई नाम था इनका, इमदाद भाई। और इन लोगों ने बहुत अच्छी तरीके से गाइड किया और हमें पूरा एक बता दिया। इतना तो हम कुछ पहले भी नहीं हुए थे, आने के बाद पता चला कि यहाँ पर ये चीज़ें इस टाइम को कई कॉलेज भी थे, यूनिवर्सिटियाँ भी थी और नहाने के लिए यहाँ पर हमाम भी थे, ठीक है। और बादशाह का महल वो था, मैं तो समझ रहा था बादशाह का महल ये देख लें ज़रा, मैं तो ये समझ रहा, मगर ये इनका मंदिर था। और जिस जगह पे हम खड़े हुए ये गेस्ट रूम थे, जो बाहर से आते थे मंदिर की पूजा करने के लिए, तो लोग यहाँ पर रहते थे, उनके रूम बने हुए। तो चलें आगे आपको दिखाते हैं अच्छी अच्छी वीडियोस। आप लाइक करते रहिएगा और सब्सक्राइब करते रहिएगा अगर हमारी वीडियो पसंद आई हो आपको। तो अरबाब भाई को ज़रा सा शहनशाह भाई का शुक्रिया जिन्होंने मेरा साथ दिया और मेरे लिए वीडियो बनाई। थैंक यू शहनशाह भाई, थैंक यू।